अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। कलियो करबला जो निसोरोइनार केरिंद परूणी दाराज कलियो करबला जो। आवाज भी साफ कोने थोरो इको करे सुठो करे हलाए। अची जे कार मुसारी दे सुपरी तेरे धरिया पिंबरियूं हंध विछाया वार साजन सब जमार आऊं गोली थी त गुज़ारियां। अलीअ जी औलाद खे जंहिं भायो घट हिते सही आहे थोरो आवाज़ साफ़ करे ॾे। अलीअ जी औलाद खे जंहिं भायो घट पाड़ूं तैं पलीत जूं परवरदिगार तूं पट खफ़ो ऐं खपत लहदुन की न लतीफ़ चवे। सभु असां मुहबत सां गॾी करे मुंहिंजे दिल भर हबीब ते दुरूद पाक जो नज़रानो सल्लल्लाहु अलैहि या चओ या रसूल। आवाज़ साफ़ न करो सनो आवाज़ साफ़ करे अॻोड़े सही कयो अधु अलाए करे या रसूल अल्लाह पढ़ो सल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई दुरूद पाक जी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या। हाणे बस सही हाणे चले हाणे अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम प्यारा दोस्तों अमां सभिनी सजन खे अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। रब सही आहे कि हाणे छॾे ॾिनो जीअं त मूं आजिज़ बेकार अमां जमात सबूरी जे आॾो हिकु अल्लाह जे कलाम मां आयत पेश कई आहे। दुआ कयो त अल्लाह ताला मूं बेकार खे इन जे मथां हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं तव्हां ई असांखे इन जे मथां ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ॾाढे आमीन त चओ अञा वॾे आवाज़ सां आमीन। प्यारा दोस्तों ही पाक महीनो मुझे महबूब मुस्तफ़ा अहमद मुजतबा नबिन जे सरदार जे बच्चन जे कुर्बानी जो महीनो आहे। छा जो महीनो आहे? महबूब जे बच्चन जी करबला जे मैदान में उहा कुर्बानी थी आहे। हुसैन करबला जे मैदान में अहिड़ी त कुर्बानी ॾेई ॾेखारी जो नाने जो दीन क़यामत ताईं हुसैन तारे छॾियो। मां अवां जो घणो टाइम न वठंदुमि। अॼु गड़ी चाकर वारो तमामु ख़ुशि नसीब आहियो जो अॼु मुर्शिद जे सभिनी शहज़ादनि जो अव्हां खे दीदार थींदो।
अज मां लख मुबारक ॾींदुसि दादा वरी छा कई सही आहे वरी आवाज़ मटिजी सलाह प्यारा दोस्तों अज लख करोड़ मुबारक हुन कादरी तहरीक के नौजवानन के जनाबे मोहतरम मिठड़ो मान वारो साईं हुजूर बख्श खान कादरी उन सां जेके भी जमायत गदा लख करोड़ अवां के मुबारक हुजो अज अवां खां जेका दस्तगीर पंहिंजे दर जी गुलामी वरती आहे अल्हम्दुलिल्लाह मुर्शिदन जा शहज़ादा किथे हिकु शहज़ादो वेंदो आहे किथे ॿ पर अल्हम्दुलिल्लाह अवां वटि सभई शहज़ादा इंशाअल्लाह ताला अवां खे ज़ियारत कराईंदा यार अज कसम अथव खुदा जी ज़ात जो ॿुधायो अॼु जेकॾहिं तव्हां जड़ी चाकर वारनि हिमत कराए मुर्शिदनि जे शहज़ादनि खे घुरायो अॼु मुर्शिद आशिक़ अली शाह जो मदीने में केॾो न रूह ख़ुशि थियो हूंदो यकीनन असांजो मुर्शिद असां सां गॾु आहे असां खां जुदा न आहे असांजो मुर्शिद असां सां गॾु आहे अल्हम्दुलिल्लाह असांजो यारूं कमु वधियो आहे हटियो न आहे मुर्शिद ज़ाहिरी पर्दो त फरमायो आहे पर अहिड़ी बातनी टेक ॾिनी तुंहिंजो बेड़ो असांजो तारे छॾियो अथव अज अवां इन महफ़िल में आया हो पंहिंजा कम कार छॾे करे अची महबूब जे बच्चन जे इश्क में अची पट ते वेठा आहियो यार तव्हां वफ़ादार हो अल्लाह जी ज़ात जो कसम महबूब जा बच्चा बेवफ़ा न आहिनि हिते त बेड़ो तारींदा पर आख़िरत में बि बेड़ो तारींदा तो असां महबूब जे बच्चन सां इन जे करे प्यार था कयूं जो कुरान में हुकुम कुल्ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा कुल महबूब पंहिंजी उम्मत खे तू फरमा तू चओ मां तव्हां को नबूअत जो अजूरो नथो वठां पर मुंहिंजे बच्चन सां प्यार कयो होरिया सुभान अल्लाह चई मुझे बच्चन सां तो मुझे बच्चन सां प्यार कर मुझे बच्चन सां महबूब छा थो पर मुझे बच्चन सां महबूब हाणे महबूब फरमाए मां तव्हां खां नबूअत जो अजूरो नथो वठां भला पिरीअ जे सदके कुझु मिलियो आहे तॾहिं नथो वठे अल्लाह ताला सॼो जहान ई महबूब जे करे ठाहियो अल्लाह ताला फरमाता लौला कलमा खलक़तुल अफलाक महबूब तोखे पैदा न कया हा ज़मीन खे पैदा न कया हा आसमान खे पैदा न कया हा कुछ भी पैदा न कया हा महबूब सॼो जहान मां अल्लाह ताला तो मुस्तफा जे करे ठाहे छॾियो आहे ज़मीनूं मुस्तफा जे करे आसमान मुस्तफा जे करे प्यारा दोस्तो जन्नत मुस्तफा जे करे तो असांखे दौलत मुस्तफा जे करे बचड़ा मुस्तफा जे करे सभु कुझु मुस्तफा जे करे मिलियो आहे थोरो अञा आवाज़ वधंदो आवाज़ थोरो वधाए अल्लाह साईं वधाए तोखे दस्तगीर जे हिन यारीअ में आयो आहे हुसैन जी यादि में त अॼु तुंहिंजो बि बेड़ो तरी वञे महबूब जे बच्चन जी महफ़िल में सभिनि जो बेड़ो तरंदो झोल खाली खणी आहियो चल रहमत सां भरे पोइ उथंदासीं पर मां महबूब मुंहिंजे बच्चन सां प्यार कयो ईअं न त हिकिड़े सां कयो ॿिए सां न कयो इमाम हसन सां कयो हुसैन सां न कयो हुसैन सां कयो हसन सां न कयो सुन्नी तो असांखे मुबारक आहे जो तो असांखे हथ में हसनी बि दामन आहे त हुसैनी बि आहे ॾाढा जो सुभान अल्लाह महबूब मुस्तफा फरमातो मुझे बच्चन सां छो जो महबूब भी हसन खे भी राज़ी कंदो हो हुसैन खे भी
तवज्जो आहे न सजे पासे का इमाम हसन के महबूब खणंदो हो त खबे पासे का इमाम हुसैन के हेॾो हसन के खणी राज़ी कंदो हेॾो हुसैन के खणी राज़ी कंदो थकजी विया जेको थकियो आहे ॾाढा सुभान अल्लाह चवे जेको थकियो आहे थकियलनि जी सुभान अल्लाह जेके चुस्त वेठा हथ मथे करे सुभान अल्लाह जो वाह अल्लाह ताला अवां जे इश्क खे सलामत रखे सुन्नीअ खां सवाइ तवज्जो आहे न सुन्नीअ खां सवाइ पंज तन सां मोहब्बत ॿियो न करे सघंदो पंजतन जो आशिक सुन्नी आहे पंजतन में महबूब भी आहे अली भी आहे फातिमा भी आहे हज़रत इमाम हसन भी आहे हुसैन पंजतन पाक इन खे चइबो आहे ये चवंदा साईं तौबा नऊज़ बिल्लाह नबियुनि जे सरदार खे ग़ैब न आहे नबी पावर वारो न आहे यानी महबूब जी गुस्ताखी हुननि जूं मस्जिदूं हुननि जा मदरसा 24 कलाक महिनतूं मुस्तफ़ा जे शान जे घटाइण ख़ातिर असां सुननि जूं वधाइण ख़ातिर यानी महबूब सां बुग़्ज़ रखियो त इश्क वारा न थिया इश्क वारा यानी पंजतन जे इश्क मां खुटी पिया वरी छा चवंदा दूसरी कम जा साईं इमाम हेॾे तवज्जो कर चवंदा त साईं इमाम हुसैन हक़ ते न आहे तौबादारी यज़ीद हक़ ते आहे तौबादारी कोन चई ॾाढा तौबादारी सुनी गम न कर हुनखे प्यारा दोस्तो हुनखे नसीब में यज़ीद आहे असांखे नसीब में हुसैन आहे महबूब फरमा जेको जंहिंसां मुहबत कंदो क़यामत जॾहिं उहो उन्हनि मां थींदो उहो यज़ीद जे टोले मां असां हुसैन जे टोले मां इहे भी पंजतन मां खुटी पिया वरी अचो तीसरी कंपनीअ वारा समझो था न तीसरी कंपनी छो जो असां कंहिंजो नालो न वठंदा आहियूं छो जो असां न कंहिंजे मज़हब ते अणवणंदड़ लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं न कंहिंखे गार ॾींदा आहियूं ॻाल्हियूं न कंहिंखे प्यारा दोस्तो ॻाल्हायो ॾींदा आहियूं पर असां पंहिंजो दीन खोले ॿुधाईंदा आहियूं जंहिंजो नसीब आहे खणे न उनजो नसीब आहे न खणे पर प्यारा दोस्तो पर उहे छा चवंदा साईं इमाम हसन हक़ ते न आहे इमाम हसन जे बचन खे गारियूं छा ॾियनि हे तुंहिंजो अलीअ जे बचन सां प्यार आहे त इमाम हसन हक़ ते न आहे अमीर माविया खे हुकूमत छो लिखी ॾिनई वड़े सुधरियल सरदार तूं आहियां इमाम हसन आहे या थकेल सुभान अल्लाह न चओ ॾाढा उश्क वारी सुभान अल्लाह सरदार इमाम हसन सैयद शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन अल हसन वल हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार हसन मीर हुसैन वो जेको सरदार फैसलो करण तोखे क़बूल न आहे अरे असां सुननि खे क़बूल आहे 6 महीना बादशाही भी करे ॾेखारियूं पाण पर टुकड़ी ज़मीन जी छा असां त रुई ज़मीन जा बादशाहियूं हे छा कंदासीं असां त जन्नत जा बादशाहियूं पर प्यारा दोस्तो तुंहिंजी मर्ज़ी आहे असांजो पंहिंजे इमामनि ते एतिरो अक़ीदो आहे जेकॾहिं इमाम हसन सरकार महबूब जा बचा चवनि त सिज बीठो हुजे चवनि कोन्हे त असां सुन्नी पंहिंजे अखियुनि ते इतवार न कंदासीं महबूब जे बचनि जे दिमाग़ ते इतवार कंदासीं यानी ये भी महबूब जे पंजतन सां प्यार न करे सघा प्यारा दोस्तो इमाम हसन जे बचन खे गारियूं था ॾियनि अल्लाह अकबर सुनी तोखे मुबारक आहे जो इहो पंजतन जो सचो पक्को दरवाज़ो अल्लाह ताला तो असांखे नथी ॾे असांखे मथे करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे सुभान अल्लाह हसन हुसैन ईअं थोरे ई न महबूब जे कुल्हनि जा सवार आहिनि सुभान अल्लाह तो जाओ हाजी साहब आस्ते सुभान अल्लाह दे ॾाढा तो सुभान अल्लाह दे अदा
असांखे पिरीअ जी दामन नसीब अहिड़ी थी आहे जो पिरीअ जे दामन जे सदके महबूब जे बचन जी दामन बि नसीब थी वई। जेको न मञे उनजी मर्ज़ी आहे, पर असां न पिरीअ जो दर छॾींदासीं न पिरीअ जे बचन जो दर छॾींदासीं। तॾहिं त कंहिं आशिक़ फरमायो न सुभान अल्लाह जो त मां ॻायां। शेर हले न, शेर हले न। मौलाना काज़ी अख्तर नहीं हलंदासीं मदीने पाक हलंदासीं इंशाअल्लाह। हाफ़िज़ मक़बूल हलंदासीं मदीने इंशाअल्लाह ताला। मदीने हलंदव न? केर केर हलंदो मदीने? छो जो असांजो सभु कुझु आहे मदीने में। महबूब बि उते आहे त मुर्शिद बि उते आहे। असांजे दुनिया जो सिंगार बि उते आहे। तॾहिं त आशिक़ फरमायो न अलाह जॾहिं बि कोई महफ़िल ईंदी आहे त मदीनो यादि अची वेंदो आहे। छो जो मुर्शिद जी दुआ त वठणी आहे न। पोइ तॾहिं आशिक़ फरमायो न अॼु मदीने जा मुनारा यादि पिया, अॼु मदीने जा मुनारा यादि पिया, सहनाई ताईं सुहारा यादि पिया, अॼु मदीने जा मुनारा यादि पिया। अॼु गॾिजी जबराइन मीनारनि जो दीदार तोखे बि थींदो इंशाअल्लाह ताला। अॼु मदीने जा अॼु मदीने जा मुनारा सहनाई ताईं सुहारा यादि पिया, अॼु मदीने जा मुनारा यादि पिया। ॾाढा जो सुभान अल्लाह। मुनारा यादि पिया। इंशाअल्लाह ताला मदीने गॾु हुयासीं, वरी हलंदासीं इंशाअल्लाह ताला। पंहिंजा पाड़े जा मुखां विसरी विया, अलिफ दीन शान फकीर ॾाढा सुभान अल्लाह। हलंदासीं मदीने। पंहिंजा पाड़े जा मुखां विसरी विया, जॾहिं पुनल जे पाड़े वारा यादि पिया, जॾहिं पुनल जे पाड़े वारा यादि। थोरो हिनखे आवाज़ वधाए यार, मुंहिंजो आवाज़ वेठल अलाह से वधाईंदी यार। ॾाढा जो सुभान अल्लाह। अॼु मदीने जा मुनारा यादि पिया, सहनाई ताईं सुहारा यादि पिया, जो अॼु मदीने जा मुनारा यादि पिया। ॾाढा तो सुभान अल्लाह। ओहो तजी बल साण भाव सां कयमु, ओहो तजी बल साण भाव सां कयमु, गॾु कचेरियूं से निज़ारा यादि पिया, गॾु कचेरियूं से निज़ारा यादि पिया। ॾाढा जो सुभान अल्लाह। यार जेको मदीने जो दीदार करे ईंदो आहे, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, दुनिया उन खां विसरी वेंदी आहे। असांजे रहबर कामिल मुर्शिद आशिक़ अली शाह अहिड़ो त मदीने वारे सां प्यार करे ॾेखारियो जो दुनिया दंग थी वई। यार असांजे मुर्शिद त प्यार करे ॾेखारियो, पर मदीने वारे ताजदार बि प्यार करे ॾेखारियो आहे। घटि जी आवाज़ अलाह घटि करण जी आदत अलाह छाजे करे अलाह से वधाईंदी आहे। थोरो आवाज़ वधाए, असांजो आवाज़ हले कोन थो महफ़िल में। ॾाढा जो सुभान अल्लाह। थोरो वधियल हुजो ते सही हुजे यार, महिरबानी। ॾाढा जो सुभान अल्लाह। महबूब मदीनो उहो महबूब जो मदीनो आहे। वाह वाह मुंहिंजे पिरीअ जो मदीनो। जॾहिं महबूब
तशरीफ वठी आया हा हर असहाबी जी दिल भी जवे त यार मुझो आका मुझे घर हले दादा दादा जो सुभान अल्लाह और महबूब जो असहाबी पंहिंजे घरनि खे असहाबिन बुहारियूं ॾेई छॾियूं मुंहिंजे महबूब रहमत वारे नबीअ जे लाइ इस्तक़बाल जे लाइ बीठा हर कंहिंजी दिलि चवे पई महबूब मोॾे हले महबूब मोॾे हले यार जेकॾहिं तो असांजो मुर्शिद अची वेंदो आहे दिलि जी तमन्ना हूंदी आहे हर कंहिंजी त यार मुर्शिद मुंहिंजे घर में कदम घुमाए मुंहिंजे घर में अचे पर अल्लाह जी ज़ात जो कसम आहे त नबियुनि जो सरदार ॾाढा सुभान अल्लाह को असहाबी महबूबे मुस्तफ़ा फरमायो हाणे मां पंहिंजे दादीअ जूं रसियूं छॾियां थो वागूं छॾियां थो जाते हली दादी वेहंदी जंहिंजे घर में हली दादी वेहंदी मां महबूब ओॾे हलंदुमि अल्लाह अकबर महबूब जा असहाबी तरन ते के सावा गाह झलियूं बीठा यार इहा ताजी मन महबूब जी असां ॾे लड़ी पवे मन असां ॾे लड़ी पवे महबूब जी दादी भी करामत वारी ही उन दादीअ खे भी ख़बर हुई त अॼु रहमत वारो नबी काॾे हली रहियो आहे महबूब जी दिल काॾे थी जाए दादी हलंदे हलंदे हज़रत अयूब अंसारीअ जे घर में हली वेठी आहे होरिया सुभान अल्लाह देई अयूब अंसारी जे घर में हली जॾहिं दादी वेठी आहे अल्लाह जी ज़ात जो कसम ॿियो ख़बर केॾो न हज़रत अयूब अंसारी ख़ुशि थियो हूंदो अयूब अंसारी वारी जगह हसन मीर हुसैन जी विलादत भी उन जगह ते थी आहे जिते अयूब अंसारी जो घर इहा दीदार असांखे मुर्शिद आशिक या मदीने में करायो उन जगह जो असांखे दीदार करायो ऐं प्यारा दोस्तो अहिड़ियूं मुर्शिदनि उते ज़ियारतूं दीदार कराया मुर्शिद मदीने वेंदा हा त बस करे न वेहंदा हा जो प्यारा दोस्तो 24 कलाक मुर्शिद फरमाईंदा मां महबूब जे मौजूदनि जूं जॻहियूं ॻोल्ही थो सुभान अल्लाह त चओ अदा असांजो मुर्शिद कामिल हो कामिल आहे अञा मौजूद आहे अल्लाह जी ज़ात जो सद में साणी आहे को मुरीद खाली न आहे जंहिंखे दीदार न थियो आहे अञा सॾे सुम्हूं था त दीदार मुर्शिद गॾियो पियो आहे पर मां काथे तव्हां को जुदा काथे मां त तव्हां सां गॾु आहियां सुभान अल्लाह त चओ न मदीनो पाक मुर्शिद करीम मदीने जी मिट्टीअ खे बि चुमंदा पाण फरमाईंदा अब्बा ये मदीने जी मिट्टी ईअं न समझो पाण दुआ कहिड़ी घुरंदा हा दुआ प्यारा दोस्तो ॿिया घुरंदा सही अल्लाह ते असांखे मदीनो पाक नसीब करे पर मुर्शिद आशिक या दुआ घुरंदो या अल्लाह असांखे मदीने जी मिट्टी पाक चुमण नसीब फरमा होरिया सुभान अल्लाह चई मुंहिंजा मालिक जो कोई न मदीने जी ॻाल्हि ते ॾाढा सुभान अल्लाह करे जल्दी मदीनो ॾेखारे घबरायो छो था इंशाअल्लाह महबूब जे कदमनि में मुर्शिद वेठो आहे महबूब जे कदमनि में मुर्शिद वेठो आहे तो असां छो घबरायो अरे हिते बि तो असांखे मुर्शिद जो सहारो आहे आख़िरत में बि सहारो आहे हाणे त आहे ई पिरीअ जे हंज में तॾहिं त मुर्शिद करीम इहे दिलि सां ॿुधंदा हा न सुभान अल्लाह त चओ एड़ी खुशबू न ॾिठी जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में दिल ठरई थी दिल ठरई थी एड़ी खुशबू न ॾिठी जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में जून
जुलाई जी मौसम में थद खाई वठी थदकार मदीने में आ। अॻिते शेर हले, अॻिते शेर हले। हेकर वञ पोइ चवंदे अञा जेकर सालो साल वञा, जेकर सालो साल वञा ओ सुटकी सिकी सिंध में नटकी चवंदे त वरी रब वाग छिकी, चवंदे त वरी रब वाग छिकी। दिल झिझड़ खाई नथी झलजे अहिड़ी का नूर जी झलकार मदीने में आ। हथ खे मथे करे सुभान अल्लाह जो जो अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जहिड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ। दादा सुभान अल्लाह कोन जे हिते गम जो दम गुज़रे थो वतन उहो कॾहिं विसरे नथो। आशिक़ तो दर पहिरीं जो दर मूंखां विसरे ई नथो। सुभान अल्लाह ॾाढा त चओ न। हिते गम जो दम गुज़रे थो वतन उहो कॾहिं विसरे नथो। ओ जॾहिं यादि पयुमि तॾहिं रोई चयुमि मोटी मुल्क पंहिंजे सिर क़ैद कयुमि। साईं मोटी मुल्क पंहिंजे सिर क़ैद कयुमि। ही बदन ॻोठ में आ बाक़ी सदाई साहत सदबार मदीने में आ। दादा सुभान अल्लाह तो जाओ। एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जहिड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ। दादा सुभान अल्लाह तो जाओ। मुर्शिद करीम वरी हे मिस्र ॿुधंदा बि हा वरी रोअंदा बि हा। सुभान अल्लाह जो त मां ॿुधायां। शल पर वांगे पल पल वींदुसि हाणे बि यार जी हाज़ुरी ॾींदुसि। ओ हाणे जो वञा असली न अचा महबूब घुरे मराया बचा। यन महबूब घुरे मराया बचा। हम महबूब घुरे मराया बचा। ॾाढा तो सुभान। महबूब घुरे मराया बचा। महबूब घुरे मराया बचा। हबीबल जी हुकुम सां वियो ही गुनहगार दफ़ा चार मदीने में आ। ॾाढा तो सुभान अल्लाह। यार जे मदीने पाक सां मोहब्बत कई आ मदीने वारे उनखे बि कोन छॾियो आ, उनखे पंहिंजे कदमनि में रहायो आ। अल्लाह अकबर। मदीने जो अहिड़ो शहर आहे जो विसरण जो ई कोन्हे। अल्लाह अकबर। प्यारा दोस्तो उहो वक़्तु आयो जो नाने नबियुनि जे सरदार जे कुलनि जो सवार हुसैन मदीनो छॾियो पियो वञे। यज़ीदन पलीदन ॾाढो प्यारा दोस्त हज़रत हुसैन पाक खे प्यारा दोस्तो तमामु तकलीफ़ूं ॾिनियूं मजबूर कयो वियो। एतिरे क़दर जो हज़रत हुसैन प्यारा
दोस्त मदीने के छॾण जे लाइ तैयार थी वियो। हुसैन पाक रोई रोई करे पंहिंजे नाने जे रोज़े ते आयो आहे। नाने जे दरबार ते रोई अर्ज़ करे थो, नाना अॼु उहो कुलड़ जो सवार हुसैन तुंहिंजो मदीनो पाक छॾियो थो वञे। पर दुनिया हिकिड़े पलक जे लाइ सिकंदी आहे। अॼु उहो हुसैन जेको मदीने जो मालिक आहे, अॼु मदीनो रहबर कामिल हुसैन छॾे रहियो आहे। ॻोढ़नि जी बरसात में हज़रत हुसैन नाने खां मोकिलायो। अदा हुसैन भी हुसैन, हुसैन भी हुसैन हुसैन जॾहिं मदीनो पाक छॾे करे नाने जो शहर छॾण ॾाढो ॾुखियो। अदा करबला जे मैदान में कुर्बानी थी, उहो भी इम्तिहान, सफ़र में भी इम्तिहान। पर मां त ईअं थो चवां त मदी जेको करबला जे मैदान में शहादत थी, इन खां वधीक इम्तिहान त हुसैन को उहो आयो हूंदो जो नाने जो मदीनो छॾे रहियो। इन खां वधीक बि इम्तिहान न हो। करबला जे मैदान में जॾहिं हुसैन इम्तिहान पास करण जे लाइ हुसैन आयो, 3 ॾींहं मुंहिंजे महबूब जे बचन जो पाणी बंदि। पर वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम। ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह। यार मुझे महबूब जे बचन जे मकाम तां कुर्बान वञा। अहिड़ियूं त बहादुरियूं ॾेखारियो, अहिड़ियूं त प्यारा दोस्त करबला जे मैदान में, अहिड़ी त प्यारा दोस्त कुर्बानियूं ॾिनो जो नाने नबियुनि जे सरदार जो दीन क़यामत ताईं तारे छॾिया। करबला के मैदान में हजरत अब्बास भी शहीद, हजरत अली अकबर भी शहीद, हजरत अली असगर खीर पियाक भी शहीद। अल्लाह अकबर। वाह हुसैन तुझी बहादुरिया, वाह हुसैन तुझी बहादुरी का कुर्बान वजा। बीबी ज़ैनबा हजरत हुसैन पाक जे कदम ते आई। ओ हुसैन अदा हजरत अली अकबर, अदो अली अकबर असगर भी कुर्बान थी चुको आहे। सॼो कुटुंब कबीलो कुर्बान थींदो थो वञे। हाणे मूं वटि 2 गुलाब जा गुल अथई। अॼु इजाज़त ॾे त करबला जे मैदान में मां उहे भी कुर्बान कयां। नंढड़ा शहजादा हा बीबी ज़ैनब जा, हिकिड़े जो नालो औना, ॿिए जो मोहम्मद आहे। बीबी ज़ैनब वठी आई हुसैन। अॼु इजाज़त ॾे त इहे गुलाब जा गुल भी करबला जे मैदान में कुर्बान कराया। त हज़रत हुसैन पाक हज़रत ओन मोहम्मद के सीने सां लायो आहे। सीने सां लाए करे चवे थो, हो अदी हे त महबूब जे दीन जा आलिम थींदा, हे मदीने में पहुचन महबूब जे दीन जी प्रचार कंदा। त बीबी ज़ैनब रोई पई आहे, ओ हुसैन न इहो हुसैन न थींदो, मत अम्मा सजी खातून रंज थी पवे। त अली अकबर भी ज़ैनब कुर्बान थींदे ॾिठी, अली असगर भी कुर्बान थींदे ॾिठी। पंहिंजा बचड़ा ओन मोहम्मद अली अकबर खां वधीक प्यारा कयई। हजरत अली असगर खां, ओ हुसैन न अॼु इजाज़त ॾे त हे भी करबला जे मैदान में कुर्बान कयां। त मां भी सची खातून जी हंज में हली दावेदार थींदमि त मां भी बचड़ा दीन ख़ातिर कुर्बान कराया। ॾाढा जो सुभान अल्लाह। हजरत बीबी ज़ैनब इजाज़त वठी करे 2 नंढड़ा शहजादा गुलाब जा गुल, हिकिड़े जी उम्र 10 साल 11 साल, इहा उम्र नंढड़नि जी। अदा इहे 10-11 साल का उम्र आहे। ये परीअ जे बचन जो जिगर हो जो कुर्बान पिया करण पंहिंजा बच्चा महबूब जे नाने जे दीन ख़ातिर।
ओन मोहम्मद के बीबी ज़ैनब चवण लगी ओन मोहम्मद जी अम्मा बच्चा ईअं न मोट जो अज करबला जे मैदान में मां ज़ैनब जो खीर मल्हाए जो अल्लाह अकबर ओन मोहम्मद जरे घोड़न ते चढ़ी करे प्यारा दोस्तों करबला जे मैदान में आया यदीदी चवण लगा हिकिड़ो पहलवान मोकिलियो त हिन ॿिनि नंढड़नि खे शहीद करे चे वरी ॿियो चवण लॻो यार ईअं न थी हे अलीअ जा बचड़ा आहिनि हे अलीअ जा बचड़ा आहिनि हिनखे ईअं न सम्झो हे बहादुर आहिनि 25 यदीदी ॿिनि नंढड़नि शहज़ादनि जे लाइ आया 25 पहलवान पर वाह महबूब जा बचड़ो 3 ॾींहं पाणी बंद आहे त बि उन 25 यदीदनि खे जहन्नम में ओन मोहम्मद पुॼाए छॾियो आहे वरी ॿिया 25 जो टोलो पहलवान जो आयो अल्लाह अकबर जा नारा हणी प्यारा दोस्तों अहिड़ा वार कयो ॿिया बि यज़ीद 25 जहन्नम जे तरे में पुॼाए छॾिया त हज़रत ओन चवण लॻो आदा हल अम्मा खे मुबारक ॾियो ओ अम्मा तुंहिंजो असां खीर मल्हाए आयासीं ओ अम्मा 50 यज़ीदी करबला जे मैदान में असां जहन्नम में पुॼाए आया आहियूं नंढो चवण लॻो आदा अम्मा मत नाराज़ थी पवे तव्हां ज़िंदा छो मोटी आया हो प्यारा दोस्त आदा हल त सही अमर खे ॿुधाए चओ जॾहिं ओन मोहम्मद वरी वापसि आया अमर जे कदमनि ते किरी चवंदा हो अम्मा 50 यज़ीदी असां जहन्नम में पुॼाए आया आहियूं तुंहिंजो खीर मल्हाए आया आहियूं त बीबी ज़ैनब थी चवे बचा ज़िंदा छो मोटी आया हो अॼु कुर्बान थी अचो वञो महबूब जे दीन ख़ातिर कुर्बान थियो त क़यामत जे ॾींहुं मां बि नाने जे अॻियां मां नाने जे अॻियां मुंहिंजो बि कंधु मथे थिए ऐं मां बि नाने खे अर्ज़ु कयो नाना मां भी पंहिंजा बचड़ा कुर्बान कया हुसैन त पहलवान बहादुर पर मासूम पाक भी बहादुर जे नाने जे दीन ख़ातिर पंहिंजा बचड़ा कुर्बान कया ओन मोहम्मद निकता त नंढड़ा शहज़ादा यदीदनि जो नंढड़ा ईअं कोन शइ थींदा सभिनि खे मारे छॾींदा भले त तीर हलाया तीर भाला यदीदनि जा तीर ॾाढा तिखा उहे 2 गुलाब जा गुल भी करबला जे मैदान में गुमा थी विया उहे भी शहीद थी विया अकेलो हुसैना करबला जो मैदान अज हुसैन ता उहो कोई कोने जो हथ विजराए करे लाशा कठे कराए हुसैन पंहिंजे हथनि सां बहादुरीअ सां प्यारा 200 जनाज़ा गॾु कया अज बहादुर हुसैन घोड़े ते चढ़ियो प्यारा 200 पाकनि खे पर्दे जी भारत करे हुसैन अची घोड़े ते चढ़ियो अज हुसैन अकेलो करबला जे मैदान में जॾहिं घोड़े ते अची चढ़ियो घोड़े जे वागुर को हुसैन अच के ओ घोड़ा अज हल करबला जे मैदान में मुझो सजो कुटुंब कबीलो कुर्बान थी चुको अज हुसैन भी पांजे रब जे नाले ता सिर कुर्बान करे पांजे नाने जे दीन खातिर सिर कुर्बान करे पर घोड़े हलण को इनकार कयो हुसैन ॾाढियूं छिकूं ॾिनियूं घोड़ो नथो हले सुने हुसैन पाक फरमायो ओ घोड़ा अज त बेवफा यज़ीद थिया तू जानवर बेवफा त नथी वो घोड़ो हेठ इशारो छो करे सुना हुसैन हेठ त ॾिस मां छा कया हज़रत हुसैन जो हेठ ॾिसण फरमायो त 7 सालनि जी बीबी सकीना नंढड़ी घोड़े में चिमड़ी पई चवे थी ओ घोड़ा मुंहिंजे बाबे हुसैन खे न खणी वञा मुंहिंजो अली असगर भी कोन मोटियो अली अकबर भी कोन मोटियो जेको वञे थो मोटो ई कोन थो हुसैन घोड़े तां लथो
हाय हाय ये हुसैन जी बहादुरी अदा इनके आवाज मां घटाइण ते जिद रखी थी मुझे ख्याल में मां चवां तो वधाए तू घटाए अज खणी जिद के भला छद खणी अल्लाह से वधाईंदी मऊ सरकार ॾाढा जो सुभान अल्लाह हुसैन घोड़े तां लथो बीबी सकीना के हुसैन सीने सां लाए करे दिल जाए सोरे सकीना न घबरा अज नाने जो दीन मल्हाइण दे तो बीबी सकीना दी चए बाबा भाव असगर भी कोन ॿुठो अकबर भी कोन वेठो असांखे मदीने केर वठी असांखे मदीने केर वठी हलंदो बाबा मूंखे हज में विहारे क़ुरान जूं लोलियूं केर ॾींदो हुसैन बीबी सकीना खे दिल जाए ॾेई करे अंदर खीमन में बीबी ज़ैनब जे हवाले करे पर्दे जी पारत करे हुसैन करबला जे मैदान में निकितो हुसैन 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 करबला जे मैदान में हुसैन हज़ारनि यज़ीदनि खे जहन्नम में पुॼायो पर हेॾो तो हिकिड़ो हुसैन आहे होॾो हज़ारे यज़ीदी हा पलीतन तीर हलाया हज़ारे यज़ीदिया हेॾो रहबर काबिल हुसैन अकेलो आहे अदा हुसैन त कॾहिं वार कोन सठा हा तीर हुन त महबूब जे पंहिंजे नाने जो कुलड़ो ॾिठो प्यारा दोस्तों 72 घाव तलवारुनि जा वार हुसैन जे जिस्म ते हा अॼु करबल जे मैदान में हुसैन जी रग में तीर हुसैन घोड़े ता हेठ आयो शिमर लाइन पलीत सीने ते चढ़ियो गले ते खंजर रखियो हुसैन फरमायो पलीत इन गलड़े ते तुंहिंजा खंजर कम कोन कंदा हे उहो गलड़ो आ जाते नानो लबन जो सरदार चुमड़ियूं ॾेई वियो हे उहो गलड़ो आ जाते अम्मा सची खातून मिठड़ियूं ॾींदी हे उहो गलड़ो आ जाते मूंखे नानो मुंहिंजो बाबो अली चुमड़ियूं ॾींदो पलीत इन गले ते तुंहिंजा खंजर वार कम कोन कंदा अॼु सीने तां लहो आज़ान आई आ जुमे जी आज़ान आ ओ पलीत मुंहिंजे सीने तां लहो अॼु मां हुसैन सजदो कया मां पंहिंजे रब खे सजदो कया पोइ तूं पंहिंजो कमु कर मां हुसैन पंहिंजो कमु कया पलीत लथो आ हुसैन सजदो कयो आ शाइर तो चए शिमर लईन मस्त था खंजर के वार में रहबर कामिल हुसैन मस्त था दीदार यार में हुसैन त पंहिंजे रब जे दीदार में हो हुसैन खे कंहिं तकलीफ़ जो पतो कोन पवंदो अल्लाह ताला जॾहिं कोई शहीद थींदो आहे उनखे रब जो दीदार थींदो आहे अरे हुसैन त शहीदनि जो सरदार आहे हुसैन जॾहिं शहादत जो मर्तबो पे माणे रब जो दीदार थी रहियो नाने रसूलुल्लाह जो दीदार थी रहियो बाबे अली जो दीदार थी रहियो अम्मा सची खातून जो दीदार थी रहियो ॾाढा सुभान अल्लाह हुसैन पंहिंजो बि सर मुबारक ॾेई करे पंहिंजे नाने जे दीन खे बचाए छॾियो दीन बचो या कोन ॾाढा हुसैन कुर्बानी न ॾे हा अॼु घर घर यज़ीद हुजे हा पर हुसैन अहिड़ी कुर्बानी ॾिनी अॼु घर घर हुसैनी आहे घर घर हुसैन जो जिक्र आहे घर घर अली जे बचन जो हुकुम प्यारा दोस्तों तारीफ़ आहे जिक्र आहे अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हुसैन जो जिक्र क़यामत ताईं ज़िंदा हूंदो अरे क़ुरान मिलियो हुसैन जे सदके निमाज़ बची मिली हुसैन जे सदके शरीयत बची मिली हुसैन जे सदके पर हर शरीयत जी अदा हुसैन जे सदके थकजी पिया हथ मथे करे सुभाणे तो जवाब करे
हुसैन सोने अली पाक जो पगदार पुट इमाम हसन उन जी 11वीं पीढ़ीअ में पीरन जो पीर दस्तगीर केरा सोचो केरा दस्तगीर तॾहिं त के आशिक़ फरमाए कंहिं बि मुश्किलात में मगर दस्तगीर जा मुरीद गम न कर। दस्तगीर जो आशिक़ात ॾाढा सुभान अल्लाह जो आवाज़ नहीं तो कहीं भी मुश्किलात में मगर दस्तगीर जा मुरीद गम न कर। कहीं गोता वली कुतुब क्या हिन बदाई फैज़ आब थिया। दस्तगीर जो सखी दर दस्तगीर जा मुरीद गम न कर। तो कहीं भी मुश्किलात में मगर दस्तगीर जा मुरीद गम न कर। अली अनवर ॾाढा सुभान अल्लाह चदा अगर दस्तगीर जो दर मिलियो आहे गम छो कयो। ॾाढा सुभान अल्लाह असांखे उहो रहबर कामिल मुर्शिद मिलियो आहे। दस्तगीर फरमाए इन यदी अला मुरीदी कसमाए अलल अर्द मुंहिंजो मुरीद जे मथां हथ ईअं आहे जीअं ज़मीन जे मथां आसमान आहे। थोरे दस्तगीर फरमाए मुरीदी ला तखफ ओ मुरीद ख़ौफ न कंदो कर। होरा सुभान अल्लाह मुरीदी ला तक ओ मुझा मुरीद गम न कंदो कर। अल्लाह रब्बी अल्लाह आहे मूं दस्तगीर जो ॾाढा जो सुभान अल्लाह। कादरी तहरीक जे नौजवाननि खे लख करोड़ मुबारक हुजे। अहिड़ी अदीम दस्तगीर जी यारीअ जी महफ़िल सजाई अथऊं जो अॼु दस्तगीर बि ओॾो ॾाढा तो सुठो असांजे लाइ हिन सॼी महफ़िल वारनि जे लाइ अॼु पंहिंजे नाने खां रहमत वठी मोकिले रहियो आहे। ॾाढा सुभान अल्लाह जो जवाब दे। अॼु दस्तगीर जी नज़र बि तो असांजे मथां आहे। पिरीअ जी रहमत वारे नबीअ जी बि नज़र तो असांजे मथां आहे। त जन्नतुल बाक़िया वारे जवान मुर्शिद आशिक़ अली शाह जी बि नज़र तो असांजे मथां आहे। भेज दस्तगीर हो रहा न हथ मथे करे भेज दस्तगीर अञा ॾाढा जो इहो भेज दस्तगीर नारो ईअं थोरो ई आहे। असां सुनी अल्लाह जी ज़ात जो कसम आहे इहो नारो हणंदा इन नारे सां त बेड़ो तरंदो आहे। असां सभिनि जो नारो भेज पगारा बि आहे भेज दस्तगीर बि आहे छो जो हर वलीअ जी ज़बान ते सुणे दस्तगीर जो ज़िक्र आहे। वली तेसि ताईं न थिए जेसि ताईं दस्तगीर जो ज़िक्र न करे।